साथियों असी प्रोग्राम के अॻिते वधायूं था ऐं हाणे तव्हांजे साम्हूं वरी हिकु दफ़ो नरोदा मालिनी खे घुरायूं था ऐं उहो हिकु ॾाढो सुहिणो गीत चवण वारी आहे। सिंधी माण्हुनि जे मथां असीं सिंधी माण्हू केरु आहियूं? सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाल जीअनि, ॻाढ़ा गलपट गबड़ू लोहा लिंग संदन, सिंधियुनि सबाजरनि सूंह वधाई जहान जी। त पेश था कयूं असीं सूफ़ी सिंधी आहियूं। असां सिंधी आहियूं, इन जे लाइ असांखे पाण ते फ़ख़ुरु हुजणु खपे। त पेश था कयूं हिकु गीत नरोदा मालिनीअ सां। सिर कप्या सोने चढ़िया थिया खत्म खानदान। हिन सब इंसान पर मज़हबन मुझाए छड़िया। असी सूफ़ी आहियूं माण्हू, असी सिंधी आहियूं माण्हू, अमन अमान था चाहियूं, न की जहिड़ा न की जंगू न की शैतान था चाहियूं। असी सूफ़ी आहियूं माण्हू, असी सिंधी आहियूं माण्हू, अमन अमान था चाहियूं, न की जहिड़ा न की जंगू न की शैतान था चाहियूं, न की जहिड़ा न की जंगू न की शैतान था चाहियूं। असी सूफ़ी आहियूं माण्हू, असी सिंधी आहियूं माण्हू, अमन अमान था चाहियूं, न की जहिड़ा न की जंगू न की शैतान था चाहियूं।
अलाए जे